नासी दादू मां वाक़िया अॻु कंदासीं। दादू जे मख़्तूम बिलावल थाणे जी हद में रिक्शा जी टक्कर में बोड मुतासिर नींगरी फौत थी वई आहे। हादसे सबबि मेहड़ वासिन बोड मुतासिर नींगरी रशीद कोसो फौत थी वई। नींगरी जे फौत थियण ते रिलीफ कैंप में तरसियल संदसि अमड़ खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। ख़बर अवां सां दादू मां शेयर कयूं पिया। दादू जे मख़्तूम बिलावल थाणे जी हद में रिक्शा जी टक्कर में बोड मुतासिर नींगरी फौत थी वई आहे। हादसे सबबि मेहड़ वासिन बोड मुतासिर नींगरी रशीदा कोसो फौत थी वई। दादू मां तफ़सील मालूम कंदासीं इशफाक मलिक खान। जी इशफाक आगाह कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मेहड़ जे ॻोठु गुलाम हुसैन बुगटी जा रवासी आहिनि, जेकी बोर्ड जे दौरान लॾपलाण करे दादू इंडस हाईवे ते पंहिंजा आरती झूपड़ा ॾे वेठल आहिनि। उन्हनि जी अॼु जेका 8 सालनि जी नींगरी आहे रशीदा दी तालिब खोसो, उहो अॼु रोड क्रॉस करे रही त तेज़ रफ़्तार रक्षा जी टक्कर में सख़्तु ज़ख़्मी थी पई, जंहिंखे वारसनि फौरी तौर ते दादू सिविल अस्पताल पहुचायो, पर हू ज़ख़्मनि जी सट न थियण ते फौत थी वई। जॾहिं त मखतूम बिलावल पुलिस जेका हुआ उहो सुस्ती जी लापरवाही उन्हनि जी इहा साम्हूं आई आहे त लोडर रक्षा जेको ड्राइवर हो उहो रक्षा समेत फरार थी वियो। वारसनि जेको आहे अस्पताल ॾाढो एहतजाज कयो आहे त पर मखतूम बिलावल पुलिस खे बर वक़्तु इतला ॾिनोसीं, पर हू न पहुती, जंहिंजे करे लोडर रक्षा ड्राइवर फरार थियण में कामयाबु थी वियो। मेहरबानी इशफाक मलिक तफ़सील लाइ।